अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वढे जिन वढियास वरी वेजी से थिया, तुरत ॿधाऊं पटियूं रोज़ कयाऊं रास, हींअड़ा तिनी पास घारत घायल न थिए। भलारे बिड़तणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 19 जनवरी 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सावजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तहबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा सिंधवासी बदमनी जी बाह में सड़नि पिया, पाण इहो बि ॼाणूं पिया। पाण इहो बि ॼाणूं था त अॻुवा जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। पाण अणॼाण इन ॻाल्हि खां बि न आहियूं त हुकूमत मग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नथी खणे। ख़ैरपुर सां वास्तो रखंदड़ सहाफ़ी फ़याज़ सोलंगी जे अॻुवा ख़िलाफ़ सॼी सिंध में सहाफ़ी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे मुतालबो कयो पियो वञे त फ़ौरी तौरु सहाफ़ी खे बाज़ियाब करायो वञे। हुकूमत तोड़े जो नोटिस वरितो आहे, तोड़े जो कमेटियूं बि क़ाइमु थी चुकियूं आहिनि, पर सवाल इहो आहे त आख़िर सहाफ़ी बाज़ियाब थींदो त कॾहिं थींदो। आलमी दबाव ऐं सहाफ़ियुनि जे सख़्त एहतिजाज बावजूदि मुमकिन आहे त सहाफ़ी बाज़ियाब थी मोटी बि अचे, पर सवाल इहो आहे त सहाफ़ी अॻुवा कीअं छो थियो। संदसि अॻुवा में कहिड़ा हथ मुलविस आहिनि, उहे हथ न सिर्फ़ु पधरा कया वञनि पर उन्हनि जवाबदारनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे जेके अॻुवा जूं वारदातूं कराइनि था। जिन माण्हुनि जी इन्हनि धाड़ियलनि खे सरपरस्ती हासिलु आहे उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे, तॾहिं ई अॻुवा जूं वारदातूं घटिजी सघंदियूं, तॾहिं ई अमन क़ाइमु थींदो। किथे कंहिं मुक़ाबले में कंहिं ॾुहारी जो मारिजी वञणु अमन जी अलामत नाहे हूंदो। अमन जी अलामत इहा आहे जो इहे ॾोह ख़तमु थी वञनि ऐं ॾुहारियुनि खे पैदा कंदड़ नर्सरियूं ख़तमु थियणु घुरिजनि, तॾहिं ई सिंध जे भाॻनि में सुखनि जो सिजु उभरी सघंदो। 2 ॾींहं पहिरियां मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जो जनम ॾींहुं मल्हायो वियो। जनम ॾींहं जे मौक़े ते सन शहर में हज़ारे आशिक़नि हाज़िरी ॾिनी। सालगिरह वारी सूरतहाल ते नई सिंध जो पियंबर सिज जे उनवान हेठि जगदेश आहूजा लिखे थो, हिन भेरे 17 जनवरी 2025 ते सन जे उफ़क़ ते ॼणक नओं सिज उभरियो हुजे। उमेद जो सिज नई सिंध जो पियंबर सिज। हिकु तरफ़ ॾाहप हुई, हिकमत हुई, नेक ईमानदार ऐं सरकश सरवाणी जो जलवो हुयो, ऐं ॿिए तरफ़ ॻाढ़ा गभरू जुंग जवान हुआ जिन पंहिंजे अखियूं कॾहिं सैयद साईं GM सैद खे ॾिठो बि न हुयो, पर जिन जे अखियुनि में आज़ादी जो सपनो ऐं रूह में सरकशी जी सूंह हुई। जॾहिं खां सिंधू जी थञ सुकाइण जा नवां मनसूबा मंज़र ते आया आहिनि, तॾहिं खां सिंध जे सुकल शरीर में जीअण जो नओं साइस, जदोजहद जो नओं उत्साह पैदा थियो आहे। भलाशक सिंध यूनाइटेड पार्टी उन तहरीक तहरीक जी सरवाणी करे रही आहे, पर जंहिं उत्साह सां सिंध जो अवाम ऐं सियासी पार्टियूं हिन नई क़ौमी तहरीक जी धारा में शामिल थी रहियूं आहिनि त मायूसी ऐं मातम जा कारा ककर उफ़क़ तां हटाए छॾिया आहिनि ऐं नओं सिज उफ़क़ ते उभरी रहियो आहे, जंहिंजी झलक साईं GM सैद जे 121 जनम ॾिहाड़े जे मौक़े ते सन में सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि आबाद सिंधी माण जे हौसले ऐं वेलवेले में नज़र अची रही आहे। ऐं हाणे वक़्तु अची वियो आहे त कूड़ जा सभु कोट किराइण लाइ सच जो हथोड़ो हलाइजे।
घणी मुसलियत थी चुकी, अचो त हिसाब किताब कुझु सिधो कयूं। 11 जनवरी 2025 ते साना पारां आर्ट काउंसिल कराची में कोठायल कॉन्फ्रेंस में सिंध यूनाइटेड पार्टी जी नुमाइंदगी कंदे मूं जॾहिं आलमी पस मंज़र में कुझु तल्ख़ हक़ीक़तूं खोले बयानु कयूं त मुंहिंजे केतिरनि सॼणनि चयो त थोरो ख़्यालु करे एहतियात कर। ॻाल्हि त संगत जी सही आहे, पर कंहिंखे त इहा सलेब पंहिंजे कुल्हे ते खणणी पवंदी न। सो अचो त हक़ीक़तनि खे मुंहुं ॾियूं। धरती जे सियासी नक्शे जूं सरहदूं सदाईं फेर घेर जो शिकार रहंदियूं आहिनि। मुक़दस सरहदूं फ़क़्ति उहे आहिनि जिन जा नक्श कुदरत चिटिया आहिनि, जंहिंजा निशान तहज़ीबी सुञाणप जे धाराउनि में मिलंदा आहिनि। बाक़ी सियासी रियासतनि जे सरहदनि जो आलमगीर नक्शो त हर चौथाई सदी में तव्हांखे तब्दील थियल मिलंदो। असीं परे नथा वञूं, रुगो 20वीं सदी जे आलमी नक्शे ऐं हिंदुस्तान जे नक्शे ते नज़र था विझूं। 20वीं सदी जो सिजु उभरण वक़्तु बरतानवी बादशाह जो सिजु ईअं उभरियल हुयो जो ईअं लॻंदो हो त अंग्रेज़नि जी बादशाह जो सिजु कॾहिं लहंदो ई कोन। ऐं पोइ दुनिया ॾिठो त 20वीं सदीअ जे पहिरें अध जी पुॼाणी ते बरतानवी बादशाहत जो सिजु लही वियो। 20वीं सदी जे पहिरें अध में हिंदुस्तान जी सियासी सुञाणप ब्रिटिश इंडिया तौरु दुनिया आॾो रही ऐं सिंध ब्रिटिश इंडिया जी बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो ऐं पोइ सूबो बणी। 1947 ताईं ब्रिटिश इंडिया जे सभिनी शहरनि जी रियासती सुञाणप हिंदुस्तानी हुई ऐं पोइ ब्रिटिश इंडिया जो सियासी नक्शो बदिलजी वियो। हिकिड़ा हिंदुस्तानी रहिया ऐं ॿिया पाकिस्तानी थिया। छा जिन हिंदुस्तान खां अलॻि थियण जी ॻाल्हि कई उहे सभु गद्दार हुआ। केरु गद्दार हुयो, केरु मुहिब वतन, पर तारीख़ जो सच इहो आहे त हिंदुस्तान जो सियासी नक्शो, सियासी सरहदूं उहे न रहियूं जेके 20वीं सदी जो सिजु उभरण वक़्तु हुयूं। 1947 खां पोइ 1971 में यानी चौथाई सदी अंदरि ई बरे सग़ीर हिंद सिंधु खंड में वरी नओं मुल्क बांग्लादेश वजूद में आयो। यानी हिकु सदी अंदरि ब्रिटिश इंडिया हिक मां ॿिनि ऐं ॿिनि मां टिनि सियासी रियासतनि में विरहाइजी वियो। अहिड़ो ई हाल बाक़ी दुनिया जो बि थियो। यूरोप जो पोइते पियल मुल्क रूस 1917 जे बल्शविक इनक़लाब खां पोइ तरक़ी ऐं तोसी कंदो सोवियत यूनियन बणिजी सुपर पावर थी उभरियो ऐं वरी 21वीं सदी जो सिजु लहण खां पोइ 9 साल अॻु 11 नयनि सियासी रियासतनि खे जनमु ॾेई सियासी उफ़क़ तां गुम थी वियो। पहिरीं आलमी जंग खां पोइ विच उभर जो बि सॼो सियासी नक्शो बदिलजी वियो ऐं ॿी आलमी जंग खां पोइ सिहोनी इसराइली रियासत जो ज़हूर थियो। ईअं आलमी उफ़क़ ते 20वीं सदी जी इब्तिदा में अमेरिका ॻणप में ई न हुयो, जेको 19 सदी जे आख़िर में दुनिया जो अकेलो सुपर पावर बणिजी वियो ऐं हाणे ज़वाल ॾांहुं वधी रहियो आहे। 21वीं सदीअ जे पहिरें अध में बि दुनिया जे सियासी नक्शे में ईअं ई तमामु वॾी फेर घेर थी रही आहे जीअं 20वीं सदी में थी हुई। इराक़, लिबिया ऐं शाम खां पोइ हाणे वारो आहे ईरान ऐं पाकिस्तान जो। शतर मुर्ग वांगुरु वारी में मुंहुं लिकाइण सां हक़ीक़तूं कोन बदिलजंदियूं, उल्टो अव्हां बि वारी में दफ़न थी वेंदा। उन करे वक़्तु सिर नए दौर जे नयनि हक़ीक़तनि ऐं ईंदड़ तूफ़ानी तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण जी पाण मंझि सलाहियतनि उभारण जी ज़रूरत आहे, न कि हक़ीक़तनि खां मुंहुं मोड़ण जी। 1960 जे ॾहाके में GM सैयद पंहिंजे अखियुं ॾिठो त हिन मुल्क जे हुक्मराननि अधु मुल्क वञायो पर इक़्तिदार न छॾियो ऐं अॼु बि साफ़ नज़र अची रहियो आहे त इक़्तिदार ऐं दौलत जे हवस हिननि जी पहिरीं तरजीह आहे। तॾहिं त साईं GM सैयद चयो त बाक़ी बचियल मुल्क बि ही हुक्मरान पंहिंजे बदअफ़ालियुनि सबबु वञाईंदा। इहो त सच आहे, पर सभ खां अहम सुवालु इहो आहे त पाकिस्तान जे हुक्मराननि जे बदअफ़ालियुनि ऐं सियासी जाग्राफ़ी जी फेर घेर जे बैनुल अक़वामी मनसूबनि जे तूफ़ानी तब्दीलियुनि में सिंध ऐं सिंधी क़ौम जो किरदारु कहिड़ो थो बीहे। शतर मुर्ग वारो या पंहिंजी तक़दीर जी वाघ पंहिंजे हथनि में वठण वारो अनारकी जे कुख में नए जनम जो बिज बि हूंदो आहे जे उन जी वक़्तु सिर शनास संभाल ऐं परवरिश कबी त नई हयाती जो सुबुह रोशन थींदो, न त पेट में ई ॿार मरी वेंदो। ठीकु ई वक़्तु आहे सिंध खे नओं जीवन बख़्शण जो, मिड़ी मुठ थियण जो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं
जगदेश आहूजा जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हुकूमत आवाम खे कहिड़ा कहिड़ा तोहफ़ा ॾिना आहिनि, पाण जॾहिं बि उन जा पेरा खयां आहिनि त सभ खां पहिरियां पाण खे महांगाई वारो तोहफ़ो नज़र आयो आहे। मुसलसल वधंदड़ महांगाई जेका हुकूमती रिकॉर्ड में घटि ज़रूरु थींदी आहे, पर उन जो लाभ मिसकीन माण्हुनि ताईं पहुची न सघंदो आहे। हूं बि असांजे मुल्क जो वॾे में वॾो आलमी इहो आहे त असांजा हुक्मरान आवाम जे हक़ीक़ी मसइलनि खां नावाकुफ़ बणियल रहंदा आहिनि। नतीजे में उन्हनि जो समूरो ध्यानु इक़्तिदार जी कुर्सी बचाइण वारनि कोशिशनि ते हूंदो आहे। वाइदा त खणी अवाम जे मसइलनि खे हल करण जा कंदा आहिनि, पर अमली कम जेके कंदा आहिनि उन्हनि मां कंहिं बि रीति उहो न लॻंदो आहे त उहे को आवाम खे रिलीफ ॾियण लाइ आया आहिनि। इहो ई सबबु आहे जो असांजो मुल्क अॼु महांगाई आस्थान बणिजी चुको आहे। एतिरे क़दुरु जो साह ते बि ॼण त टैक्स लागू थियल आहे। हुक्मरान तबिको पंहिंजे अयाशनि में क़ौमी दौलत लुटाए थो ऐं समूरो नज़लो महांगाई जी सूरत में अवाम मथां किराए थो। इहो ई हाकमनि जो हसीन मशग़लो आहे। अञा 1 जनवरी ते ई तेल जे अघनि में वाध कई वई हुई, जंहिं बाद हिकु भेरो वरी पेट्रोलियम जे अघनि में ॿीहर वाध करे अवाम मथां महांगाई जो नओं पहाड़ किरायो वियो आहे। अहिड़ी रीति हुकूमत नए साल में अवाम खे महांगाई जो उहो ॿियो तोहफ़ो ॾिनो आहे। ओघरा पारां जारी कयल नोटिफिकेशन खे ॾिसिजे त पतो पए थो त पेट्रोल ₹3.47 ऐं डीज़ल ₹2.61 महांगो कयो वियो आहे। हुकूमत आलमी मार्केट में पेट्रोल जा अघ वधण खे जवाज़ बणाईंदे पेट्रोलियम जे शयुनि जे क़ीमतनि में इज़ाफ़ो कयो आहे। जॾहिं बि तेल जे अघनि में वाध थींदी आहे त ॼण उहो हिकु महांगाई जो पैकेज हूंदो आहे, छाकाणि त पेट्रोल जे अघनि में वाध सां ट्रांसपोर्ट जे भाड़नि जा अघ तोड़े आम वाहिपे जे शयुनि जा अघ सलाड़ियल हूंदा आहिनि। ट्रांसपोर्टर इहो चई भाड़ा वधाईंदा आहिनि त पेट्रोल महांगो थी वियो आहे। दुकानदार ऐं वापारी इहो चई मार्केट में आम दस्तियाब हर वखर जो अघु वधाए छॾींदा आहिनि त तेल महांगो आहे। हर सूरत में अवाम भोॻींदो आहे। महांगाई जे हिन अज़ाब में अॻे अवाम मुब्तला आहे, मथां वरी तेल जे अघनि में इज़ाफ़ो यकीनन अवाम जे अहजनि में इज़ाफ़ो आहे। मुल्क में अॻु में ई महांगाई चोट चढ़ियल आहे। अवाम अॻीअ टैक्सनि जे भार हेठां दॿियल आहे। अहिड़ी सूरत में महीने में ॿियो भेरो तेल जे अघनि में वाध करणु सरासर अवाम सां ज़्यादती आहे। असां पेट्रोल जे अघनि में वाध जी मज़मत कंदे इहो बि मुतालबो करियूं था त हुकूमत उबता सुबता जवाज़ ॼाणाए अवाम जो तेल कढण वारी इहा रवश ख़तमु करे। असां हुकूमत खे अवाम सां कयल वाइदा पिणु यादि ॾियारणु चाहियूं था, जिन में उन्हनि अवाम सां इहो पिणु वाइदो कयो हो त संदन इक़्तिदार में अचण सां महांगाई ख़तमु थी वेंदी, अवाम जी ज़िंदगी जो मयार बि तब्दील थी वेंदो। पर उहे वाइदा वफ़ा थी नाहिनि सघिया। न अवाम जी ज़िंदगी जो मयार तब्दील थियो आहे, न वरी महांगाई घटि थी आहे। सुखनि जो सिज अञा त उभरियो ई कोन्हे। अञा त महांगाई जो मुसलसिल तूफ़ान जीअं जो तीअं जारी आहे, जंहिंखे रोकण जी हर हाल में ज़रूरत आहे। जेकॾहिं हुकूमत पंहिंजा वाइदा पूरा न करे सघी त उमेदु आहे त अवाम वोट जी सूरत में हिसाब किताब ज़रूरु कंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण ॼाणूं था त बेरोज़गारी वधी वण थी वई आहे, पर हाणे त उन्हनि इलाइक़नि में बि रोज़गार मिलणु महांगो थी वियो आहे, जेके सनअतनि जे हवाले सां ख़ासि सुञाणप रखनि था।
कोटड़ीअ जे सनअतनि में मक़ामी माण्हुनि लाइ बंदि थी वियल रोज़गार जे दरवाज़नि बाबति नवीद राजपूत लिखे थो। कोटड़ी शहर जेतोणीकि सिंध जी विच वारी आबादी में हुजण करे वॾी अहमियत रखे थो। हिते सवनि जी तइदाद में मुख़्तलिफ़ फैक्ट्रियूं ऐं कारखाना लॻल आहिनि, जिन में हज़ारनि जी तइदाद में माण्हू रोज़गार करे पंहिंजो ऐं पंहिंजनि बचड़नि जो पेट गुज़र कंदा रहिया आहिनि। सिंध जे अक्सर इलाइक़नि मां बेरोज़गार नौजवान हिते अची रोज़गार कंदा रहंदा आहिनि, जंहिं करे ॻोठनि जे मिसकिन माण्हुनि जो चुल्हो ॿरंदो रहियो आहे। पर हाणे काफ़ी वक़्त खां वठी कोटड़ीअ जे सनअती एरिया जे फैक्ट्रियुनि ऐं कारकुननि में मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। रोज़ानो सवनि जी तइदाद में बेरोज़गार नौजवान रोज़गार लाइ सनअतनि जा चकर काटे फैक्ट्रियुनि ऐं कारखाननि जे दरनि ते बीही वापसि हलिया वञनि था। खेनि रोज़गार त परे जी ॻाल्हि, पर रोज़गार ॾियण जो आसरो ई नथो मिले, जंहिं करे कोटड़ी जो सनअतूं विझणु हितां जे बेरोज़गार माण्हुनि लाइ न हुजण जे बराबरि वञी रहियूं आहिनि। कुझु वक़्त खां वठी कोटड़ी में मुख़्तलिफ़ सबबनि जे करे केतिरियूं ई फैक्ट्रियूं ऐं कारखाना बंदि थी विया आहिनि, जंहिं करे हज़ारनि जी तइदाद में मज़दूर बेरोज़गार थी घर भेड़ा थी विया आहिनि। मुल्क में बेरोज़गारी ऐं महांगाई जे करे अॻु में ई माण्हू परेशानी जो शिकार आहिनि। बुख ऐं बदहाली जे करे माण्हू ॿियो घर जो अलाह तलाह खपाइण खां पोइ हाणे प्रेस क्लबनि, घटियुनि ऐं रोडनि ते पंहिंजे जिगर जा टुकड़ा विकिरो करण जा होका ॾींदे बि नज़र अचनि था। हुक्मरान त माण्हुनि खे रोज़गार नथा ॾेई सघनि, पर हाणे फैक्ट्रियुनि ऐं कारखाननि में बि बेरोज़गार माण्हुनि खे रोज़गार मिलणु मुश्किल बणियलु आहे, जंहिं करे माण्हू मायूसी जो शिकार थींदा पिया वञनि। कोटड़ीअ जे साइट एरिया जे सनअती ज़ोन में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न मिलण ऐं मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ डबून शोरो ॻोठ जे रवासियुनि DC जामशोर जी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो बि हंयो। हुननि जो चवणु हो त मक़ामी माण्हू सदियुनि खां हिन ॻोठ में आबाद आहिनि। सभई नौजवान बेरोज़गारी सबबु बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि। कोटड़ी सनअती एरिया हुजण जे बावजूदि खेनि रोज़गार नथो मिले। सनअतनि में असांजे नौजवाननि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। फैक्ट्रियुनि अंदरि कमु कंदड़ इंतिज़ामिया पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। बेरोज़गारी सबबु नौजवान ग़लति रस्तनि ते लही पवनि था। हितां जे सनअतनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियण बजाए ॿाहिरिनि सूबनि मां माण्हू घुराए उन्हनि खे रोज़गार ते लॻायो वञे थो। अहिड़े रवैये ख़िलाफ़ु केतिरा ई भेरा कोटड़ी जे केतिरनि ई फैक्ट्रियुनि ॾाढो माण्हू एहतिजाज बि कंदा रहिया आहिनि, पर फैक्ट्रियुनि ख़िलाफ़ु कार्रवाई न थियण करे बेरोज़गार नौजवाननि जी दांह केर बि ॿुधण वारो नाहे। मुल्क जे कानून में इहो वाज़े थियल आहे त फैक्ट्रियुनि ऐं कारखाननि में मक़ामी माण्हुनि खे अवल जे बुनियाद ते रोज़गार ॾिनो वञे ऐं सनअतनि में मिलंदड़ रॉयल्टीअ वारी रक़म इलाइक़े जी तरक़ी ऐं माण्हुनि जी फलाह लाइ ख़र्च कई वञे, पर हिते जी तरक़ी ऐं माण्हुनि जी फलाह लाइ उहा रक़म ख़र्ची नथी थिए। फैक्ट्रियुनि ऐं कारखाननि जा मालिक इलाइक़े जे बासर माण्हुनि सां गठजोड़ करे रॉयल्टी वारी रक़म हड़प करे वञनि था ऐं मक़ामी माण्हुनि जे रोज़गार मिलण वारो हक़ बि खाधो वञे थो, जंहिं करे कोटड़ी जा मक़ामी माण्हू रुॻो कारखाननि खे ॿाहिरां ई ॾिसी सघनि था। फैक्ट्री मां निकिरंदड़ ज़हरीलो पाणी ऐं दूंहों बि मक़ामी माण्हुनि लाइ तंग कंदड़ आहे। जितां ज़हरीलो पाणी गुज़र करे थो उतां जूं ज़मीनूं ज़हरीलियूं थी फसल जी पोखी लाइक़ु बि नथियूं रहनि ऐं जितां दूंहों गुज़र करे थो उतां जे माण्हुनि जो साह मुठि में आहे। माण्हू साह जी बीमारियुनि में मुब्तला थी वञनि था। एतिरी तकलीफ़ सहण जे बावजूदि बि जेकॾहिं हितां जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न मिले ऐं फैक्ट्रियुनि खे रोज़गार लाइ ताला लॻल हुजनि त मक़ामी माण्हुनि में अहसास महरूमी ज़रूरु जनमु वठे थी। लाॻापियल आला इख़्तियारनि खे घुरिजे त कोटड़ीअ जे सनअती एरिया में क़ाइमु फैक्ट्रियुनि ऐं कारखाननि में मक़ामी माण्हुनि खे अवले जे बुनियाद ते रोज़गार ॾियारे, जेको संदन हक़ बि आहे, ऐं रॉयल्टी जी रक़म जी जांच बि कराई वञे त उहा किथे ऐं कीअं ख़र्च थिए थी, छो त साइट वारे इलाइक़े जी अहिड़ी हालति आहे जो लॻे थो त उते का रॉयल्टी जी रक़म बि ख़र्च थींदी हुजे।
तंहिं करे फैक्ट्री वारनि खे पाबंद कयो वञे त उहे रॉयल्टी जी रक़म मां इलाइक़े जी फलाह ऐं बहबूद लाइ कमु कराइनि त जीअं हितां जे माण्हुनि खे हितां जे सनअतनि मां को फ़ाइदो मिली सघे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नवीद राजपूत जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जिन बहराननि खे मुंहुं ॾेई रही आहे उते हिकिड़ो सुवाल इहो बि गर्दिश करे पियो त सिंध में बहरान आहे या ज़वाल। इन समूरी सूरत हाल ते ख़ूबसूरत लेखक मुमताज़ मंकी लिखे थो, हिन रियासत में को बि अहिड़ो सूबो या इलाइक़ो नाहे जेको बहराननि जे पीड़ाउनि मां न गुज़रंदो हुजे। हर हंधि ग़रीब ऐं मिसकीन अवाम इंतिज़ामिया जे अज़ाबनि जी भोगना भोगे पियो। उन्हनि तकलीफ़ुनि जो ज़िक्र कबो त हीउ पूरो मज़मून उन्हनि तकलीफ़ुनि जे उनवान सां ई भरिजी वेंदो, पर सिंध जी सूरत हाल सभिनी खां मुख़्तलिफ़ ऐं वधीक ॾुखाईंदड़ नाहे, पर इंतिहाई ख़ौफ़नाक सूरत हाल ॾांहुं वधंदड़ बि आहे। जीअं पाण ज़िक्र कयोसीं त हिन रियासत में को बि इलाइक़ो अहिड़ो नाहे, उन्हनि अज़ाबनि में अवाम जूं तकलीफ़ूं त आहिनि, पर उन्हनि जो क़ौमी वजूद ऐं क़ौमी मुस्तक़बिल अहिड़े ख़तरे में नाहे जंहिं ॾांहुं सिंध वधी रही आहे। सिंध में धारी आबादकारी जंहिं पूरे सिंधी अवाम ऐं सिंध जी डेमोग्राफी बि बिगाड़े छॾी आहे ऐं उहो अमल बिना कंहिं रुकावट जे तसलसल सां वधंदो रहे थो। मार्केट जो बहरान उन सूरत हाल ताईं पहुची चुको आहे जो वापारी तबिके खे जीअं वणे अवाम जे अघनि जे बुनियादनि ते फुरमार करे। हिकिड़ो निढड़ो मिसाल हीअ आहे त शिकारपुर में फार्मी कुकड़ जे आनण जो अघु गर्मियुनि खां 300 रुपयनि जे लॻभॻि हलंदो रहियो, पर हाणे ॿिनि होलसेल वापारियुनि जी अणबणत ऐं क़ीमत में मुक़ाबले खां पोइ हिन सर्दियुनि में आना 220 रुपया विकामनि पिया। यानी अंदाज़ो लॻायो त रुॻो हिकु दर्जन तां हिननि वापारियुनि मुसलसिल 100 रुपया वधीक कमायो पए, पर इंतिज़ामिया रुॻो बेख़बर न, पर हाणे बि ॾंद टेड़े इहो पई चवे त वापारियुनि जे झेड़े में अवाम खे त फ़ाइदो मिले थो न। हिननि जेको मुसलसिल लुटमार कई उन जो जवाबु ॾियण बदिरां कंध फेरे था छॾीनि। इहा सूरत हाल रुॻो कंहिं हिकु इस्म ते न आहे, पर भाॼियुनि खां वठी हर खाधे पीते जी शइ मार्केट में वापारियुनि जे मनमौजी सां विकामजे थी। इहा सूरत हाल मेडिकल स्टोरनि ते इन हद ताईं आहे त 60 खां 70% दवाऊं ग़ैर मयारी ऐं 2 नंबर विकामजनि थियूं। इहो ई हशर तालीम जी मद में आहे। हाणे अमन अमान ते छा ॻाल्हाइजे। सिंध में हर थाणो बंगलनि जी कमदारी में वर कुंजो बीठो आहे। सिंध जे शहरनि में हथियारबंद टोला खुलेआम हथियारनि जी निमाइश कनि पिया। कंहिं झेड़े थियण खां पोइ विच शहर में मंज़र इहो आहे त केतिरनि ई मोटर साइकिलनि ऐं गाॾियुनि ते हथियारबंद हथियार खणी न रुॻो फायरिंग था कनि, पर शहर जे रोडनि ऐं चौकनि तां ईअं मारे था कनि जीअं का रियासी इदारनि जा जथा हुजनि। अवाम जो साह मुठ में। हर जाइ ते खाधे पीते जी मिलावट फुरमार खां सवाइ चोरियुनि धाड़नि फुरनि ऐं माण्हुनि जे अॻुवाउनि हिकु आम मामूल वारी सूरत हाल में ख़ौफ़ पखेड़े छॾियो आहे, जिते बार बार लिखंदे शदीद पीड़ा मां गुज़रणो पवे थो। अख़बारूं इहे ख़बरूं छपींदे आर्टिकल शाया कंदे तंग अची चुकियूं आहिनि, पर हर गुज़रंदड़ ॾींहं ॾोहनि में इज़ाफ़ो थो करे, पर नित नवां हां उॾारींदड़ वाक़िया अॻियां पिया अचनि। छा इहो सभु कुझु इंतिज़ामी नाअहली सबबु समाजी बहरान आहे? यकीननि इंतिज़ामिया जी नाअहली हुकूमत जी नाअहली जो बहरान ई त चई सघूं था, पर उनखे फ़क़्ति बहरान ताईं महदूद नथा करे सघूं, पर ही पूरे जो पूरो सिंध लाइ ज़वाल जो दौरु आहे ऐं सिंध हर रोज़ु उन ज़वाल में वकोड़ बि हेठि किरंदी थी वञे। असांखे हीअ चङी रीति सम्झणु घुरिजे त मुल्कनि ऐं क़ौमनि लाइ बहरान ईंदा आहिनि ऐं कुझु अरसे खां पोइ उहे बहरान ख़तमु थी वेंदा आहिनि।
इंतिज़ामिया पंहिंजे कमज़ोरियुनि में दुरुस्तगी आणींदी आहे। उन सां गॾोगॾु ख़ुदि समाज में सियासी पार्टियूं पंहिंजो किरदारु अदा कंदे बहिराणनि ख़िलाफ़ु सीनो सपर थी अॻियां ईंदियूं आहिनि। पर सालनि खां ताक़तवर इंतिज़ामिया कमज़ोर ॾोहारियुनि ख़िलाफ़ु क़दम न खणी ऐं मुठ जेतिरा ॾोहारी रियासत जे रिट जो तमाशो बढ़ाए सियासी जमायतूं नाले मात्र एहतजाज कंदे पंहिंजे फ़र्ज़ जी अदायगी जीअं मीडिया ई दावा कनि, तॾहिं हीअ चङी रीति सम्झणु घुरिजे त हाणे उन समाज जो ज़वालु हले पियो ऐं उन ज़वाल खे कंट्रोल इनकलाबी एक्शन सां ई करे सघिबो आहे। पूरी दुनिया में जॾहिं बि बहिरान अहिड़ियुनि सूरत हालनि मां गुज़रंदे समाज खे ज़वाल ॾांहुं वठी विया आहिनि, तॾहिं इनकलाबी काया पलट थी आहे ऐं उनजी सिंध में हाणे ज़रूरत आहे। जेकॾहिं तारीख़ जी उन ज़रूरत जो पूराव न थियो त पोइ बद खां बदतर मुस्तक़बिल असांजो मुक़दर थींदो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुमताज़ मंगी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था सिलसिलो हिकु शाइर। अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं नामियारे शाइर हाफ़िज़ निज़ामाणी जी ख़ूबसूरत शाइरी। हाफ़िज़ निज़ामाणी लिखे थो, जे मालिक खे सुञातो अथई त पोइ मुहताजी छाजी आहे, रखियो हुन सां जे नातो अथई त पोइ मुहताजी छाजी आहे। अजब मूंखे थींदो आहे अव्हां जी यार इबादत ते हीअं में हक़ ॼातो अथई त पोइ मुहताजी छाजी आहे। मुलो आहीं त मशर में बि पाणे ख़्वार पियो थींदे, पहिरीं सां पेच पातो अथई त पोइ मुहताजी छाजी आहे। क़ज़ा जे अकथियुनि करण जो तोखे कमु कहिड़ो, जे सूरत खे सुञातो अथई त पोइ मुहताजी छाजी आहे। जे हाफ़िज़ जहिड़ी हिमत अथई त पंहिंजो हाल ॻोल्हे वठ, कुर्ब जो बंद कारातो अथई त पोइ मुहताजी छाजी आहे। सभई वस साईं जे आहे सदा, असीं कहिड़ी उणतुण करियूं पोइ अदा। नवाज़िश त हुनजी निमाणनि ते आहे, सॼो बार ॾाहनि सियाणनि ते आहे। भलाई अॿोझनि अयाणनि ते आहे, अजायो अकल ॾे न तूं विख वधा। उन्हनि जी इहा मर्ज़ी खपे सो करे, कंदो जेको आहे उहो थो भरे। कंहिंजी दिलि ॾुखाइण खां थी तूं परे, मतां उनजी दिलि मां न निकिरे निदा। मतां रूह कंहिंजो रंजाए विझी, कंहिं मिसकीन खे हित मुझाए विझी, पंहिंजी चुल्ह ॿरंदड़ उझाए विझी। ख़ुदा जी नज़र खां न को आहे जुदा, नियत पंहिंजी हरदम निगाह में रखिज। फ़ज़ीलत वारो को सबक़ सऊं सिखज, इहा ॻाल्हि हाफ़िज़ जे हियांव ते लिखज। हीअं सां मुंहिंजी नसीहत हिंडा। आहियां आकाश जो मालिक धिका धरती ते पियो खायां, ॿुधायो मोमनो मूंखे हिते कंहिंजा आऊं गुण ॻायां। जॾहिं खां मूंखे जोड़ियो वियो तॾहिं जागीरदारी हुई, अव्हां आदम ऐं हवा जी टोड़ी जन्नत में यारी हुई। उहा ई दोस्ती दिलबर न नूरी हुई न नारी हुई, मगर अॼु जे न्याणियुनि ते वॾो इल्ज़ाम मां आहियां। अॻे हवा खे हक़ मिलियो हो हिकदमि हुन हुकूमत में, हींअर हवा जी हालत ॾिस झुकी वियसि कद कशूमत में। न पीरी ताईं आपरणी सड़ी वेई सूंहं सूरत में, ऐं आदम पंहिंजे उसवनि लाइ पियो चोथीं ज़ाल चाहियां। शरह ऐं हुन शरीयत में न शामिल ही शराबी आहे, ख़ुदा जे ख़ासि बाननि वटि ख़ुदी में ई ख़राबी आहे। भले बदनाम चओ मूंखे मगर ही बूतराबी आहे। मिले जे बुल मूंखे मियाँ जे त तुंहिंजे दीन ते दाहियां। ॾिसां थो रूह को रोईंदे त मुंहिंजो रूह रोए थो, तॾहिं सूरी ते पर पंहिंजा ही हाफ़िज़ पाण सोए थो। वॾे सॾ वक़्त जा जाबिर तोखे ही जवान चोए थो, मिले जे मौत मंसूरी त पोइ कहिड़ा कफ़न पायां। असीं इश्क वारा अकल कोन ॼाणूं, असीं इश्क वारा अकल कोन ॼाणूं, सदाईं सुबुह खे सुबुह सां सुञाणूं। विरहरी असांजी नबी वाह आहे, सुणाइण खां अॻितो विधो वॾो साह आहे। मिटी मां तो मालिक कयो माह आहे, ॾीओ जो ॾेखारी इझो सो उझाणो। न को दूर दिलबर न को गॾु गुज़ारी, कुछां कीअं तोसां वॾा ॾंग ॾेखारी। हयो तीर हथ साण आ मंसूर मारी, इन हक़ जो तूं ॾसियो हो उलाणो। पहिरीं
मुंहिंजी पूरत अव्हां जो प्यारो हुयमि कान कासूद सिखण सभु सेखारियो मतां हिन वीचारी खे वारस विसारियो पहिरीं अॼु पसी वञ थियमि पट पुराणो हकल हाण हाफ़िज़ हयाती जी ॿेड़ी हींअर हिरस में आहे अॻे बहिश्त भेड़ी लिखियो लोह कलम हो लक़ब कीस लेड़ी सज़ा ॾेई पोइ सॾी थो सियाणो असीं इश्क वारा अकल कोन ॼाणूं न को मल्क आहियां न को आहियां माण्हू सॼे जग में आहियां सभिनि जो सुञाणो रिआयत उन्ही छो मूं ते रही कई आहे हिजर में हयाती तॾहिं ई त पई आहे उथी जाग जिंदड़ा विहामी न वई आहे वॾे ॾोह में ॾिस विसला विकाणो न को मल्क आहियां न को आहियां माण्हू क़यामत जी मूं वटि कुंजी क़ैद आहे ईंदा बिरह वारा भॼी वेंदी बाहि नफ़े ऐं छह में मुंहिंजो नुर्ख छा आहे अथमि यादि दिलि में इहो अघु पुराणो परायो न पंहिंजो आऊं आहियां पिरीं जो लखनि जो लुत्फ़ कीअं न लाहियां पिरीं जो वञो गीत ॻोल्हियो थो ॻायां पिरीं जो उन्ही पार मूंखां परे थियो पुछाणो इहो हाल हाफ़िज़ हमेशह न हूंदो पुछाणे जो मूंखे पतो नेठि पवंदो अची ॾढ ॾुखी जा धणी पाण धुअंदो अथमि रोज़ ज़ामिन न ॿियो रोज़ ॼाणो ज़िंदगी पाणी बिया ऐं ज़िंदगी ॿेड़ी बिया ज़िंदगी काफ़िर थिए ऐं मोमननि जहिड़ी बिया ज़िंदगी हाकिम ज़ादी हुई ज़िंदगी ज़ेबुन निसा ज़िंदगी मक़सद जे लाइ वक़्त खां वेड़ी बिया ज़िंदगी जे दौर में सभु को नथो सुकरात थिए ज़िंदगी ॾाढी बिया ऐं ज़िंदगी लेड़ी बिया ज़िंदगी जे आसरे ते जंहिं सॼण सुस्ती कई तंहिं मलामत खां सवाइ ॿी का मॾी मेड़ी बिया सदाकत खे सुरो खाई वियो आहे चङे खे हिते बुरो खाई वियो आहे भलाई खे भञी भोरा करे भाऊ हिते बेगुरो खाई वियो आहे कलीसा जे वञा कुंड ते या मंदर में वञा आऊं हक़ीक़त में हिते हरमेन खे बि होकरो खाई वियो आहे असांजे ॾेह में ऊंधो रिवाज आहे किथे घोड़े खे ॾिसने तोबरो खाई वियो आहे ॾिहाणी ॾेह सॼे खे आहे ॾिठो हाफ़िज़ गिलम जो टोकरो खाई वियो आहे वक़्त जी वेढ़ांद खे सम्झी सघूं था ॿारड़नि जी रांदि खे सम्झी सघूं था कूड़ ऐं सच जी कसवटी कोन जातम बाक़ी पंहिंजे पांध खे सम्झी सघूं था लोक लैला खे सुञाणे जे सघे थो पाण उनजे कांध खे सम्झी सघूं था हाल हाफ़िज़ जो ज़ुबान सां तूं न पुछ हाण तुंहिंजी शांत खे सम्झी सघूं था न को ख़ासि आहियां न को आम आहियां कंहिं पीढ़ियल हयाती जो हिकु नाम आहियां जलादनि जे विच में अलाए कीअं जियां थो ऐं पाणी जे हूंदे ज़हर ॾिस पियां थो आहियां का त पर आऊं ॿकरो थियां थो ईअं सुबुह गुज़रे ईअं शाम आहियां न को ख़ासि आहियां न को आम आहियां जवानी बि काहित जनाज़े मिसल आहे सुहागण जे नाले में केॾो क़तल आहे चंबो मौत जो जहल मेहंदी रतल आहे उन्ही मोहतरम धी जो माताम आहियां न को ख़ासि आहियां न को आम आहियां मथे आहे फ़रिश्तनि खां जिन जी फ़ज़ीलत से मुंहिंजे कुहण जी वठण केॾी क़ीमत आऊं हाफ़िज़ बणिजी चवां थो हक़ीक़त बाक़ी आऊं न रुस्तम न बहिराम आहियां न को ख़ासि आहियां न को आम आहियां कंहिं पीढ़ियल हयाती जो हिकु नाम आहियां हीअ असीं जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हाफ़िज़ निज़ामाणी जी ख़ूबसूरत शाइरी जेका असां हाणे चूंड कई हुई संदसि किताब बाग़ी आ इश्क मुंहिंजो मझां इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे न साॻी दुआ सनींदा इजाज़त वसे बिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन